कैसे ॾिसो पीर साहब पघारो कल तफ़सील सां ॻाल्हायोसीं। हाणे त इहे पीपल्स पार्टी वारा जवाबु ॾियनि न। मूं त कल्ह बि इहा ॻाल्हि कई त सदर ज़रदारी साहिबु ऐवान सदर या पीपल्स पार्टी वज़ाहत करे त जेको पीर साहब पघारो चवनि पिया ऐं त ज़ाहिर हुननि जे पारां आऊं कीअं वज़ाहत कयां या आऊं छा मूंखे जेको तबसरो करिणो तज़ियो करिणो मूं कल्ह करे छॾियो। पर हैरत जी ॻाल्हि आहे त कल्ह पीर पघारे साहिबु ॻाल्हायो आहे। पीर साहिबु 24 कलाक थी विया आहिनि, अञा ताईं पीपल्स पार्टी जो को रिजॉइंडर त न आयो आहे। को पीपल्स पार्टी जो को मौक़िफ़ ई साम्हूं न आयो आहे, विच इज़ वेरी स्ट्रेंज। भई तव्हांजो हिते ज़ाहिर मूं चयो न को अलिफ बे पे थो न चयो आहे, पीर साहब पघारे चयो आहे। ज़ाहिर हुनजी हिकिड़ी पंहिंजी स्टैंडिंग आहे सिंध जी पॉलिटिक्स में। त हू हिकिड़ी ॻाल्हि चए पियो, तव्हां हुते मम थी वञो ऐं जवाबु न ॾियो त हिन सां छा सम्झिजे त पोइ छा जेको पीर साहब पघारो चए पियो सही पियो चए पियो। सो न हीअ त वज़ाहत पीपल्स पार्टी करे या ऐवान सदर करे। जेतिरो वॾो इशू आहे केनाल्स जो, मां इहा ॻाल्हि काफ़ी अरसे खां चाहियां थो। पीर साहब इहा ॻाल्हि ज़रूरु कई आहे, लेकिन पीर साहब गॾो गॾु इहो चयो आहे त भई ऐवान सदर करे छॾियो आहे, असीं छा था करे सघूं। अब ॻाल्हि इहा आहे त बहरहाल पीर साहब कंदा न कंदा उहा संदन मर्ज़ी आहे। ज़ाहिर हू चवनि था असीं हारायल आहियूं। पर मूं कल्ह बि गुज़ारिश कई त पाणी जो मामिलो सिंध जो अहिड़ो मामिलो आहे जिथे हारायल ऐं खटियलनि जो सुवालु न आहे। उन्हनि जो फ़ैसिलो ई न आहे, न हुननि जो फ़ैसिलो आहे। अगरि केरु राज़ी थिए थो केरु राज़ी नथो थिए, इररिलेवेंट आहे। हीअ सिंध जे माण्हुनि जो करोड़े माण्हू हिते रहनि था, उन्हनि जे मतिलबु पीअण जो उन्हनि जी ज़िंदगी जो हिते सभु शयुनि जो दारोमदार पाणी ऐं सिंधू ते आहे। हिन ते त को नेगोसिएशन ई नथी थी सघे हिन ते त को। लेकिन जेतिरी जीअं सिंध जा माण्हू हिन ते सेंसिटाइज़ थियनि पिया, पीर साहब घटि वधि बयानु एतिरो ॾिनो आहे, लेकिन पीर साहब इहो किथे बि हींअर ताईं कोन चयो आहे त मतिलबु मज़ामत कबी या कुझु कबो। पीर साहब इहो चयो त भई असीं छा था करे सघूं, खटियल जेके जिन्हनि यानी ॿिए लफ़्ज़नि में जेके चूंडिजी विया आहिनि इहे ज़िम्मेवार आहिनि। ठीकु थी वियो, लेकिन ॻाल्हि इहा आहे त हिन जेको हीउ पाणी जो मामिलो आहे हीउ पीपल्स पार्टी या कंहिं अॻुवाण या पीराणी गादी या एक्स या वाए सां ताईं महदूद न आहे। सिंध जा हर जेको मिसाल पाण जहिड़ा माण्हू जिन्हनि जी ज़मीन जो एकड़ बि कोन्हे, इहो इशू असांजो बि आहे। इहो सम्झण ते जेको सिंध जा माण्हू चवंदासीं असांजी ॿनी कोन्हे, बाबा ॿनी तव्हांजी हुजे न हुजे, जी हा, अगरि सिंध में ख़ुशहाली हूंदी त सिंध में ॿियनि शोबनि सां जुड़ियल माण्हू बि जी बि ख़ुशहाली आहे। एग्ज़ैक्टली। सो इहो सो हिन ते आई थिंक कि अञा बि सिंध जे माण्हुनि में जीअं जीअं वक़्तु गुज़रंदो आहे हिन जी का वज़ाहतूं ऐं क्लैरिटी या हिन खे बंदि करण जो जेसिताईं यकीन दहानी न थींदी सिंध में, हिन ते अञा ऐं ईअं फील कयां थो जेका पल्स त सिंध जे माण्हुनि जो रिएक्शन अञा वधंदो। सिंध छो नथो CCI कॉल करे, सिर्फ़ु अख़बारी बयाननि ताईं न, असीं सभिनी छो नथा मूव कयूं, असीं छो नथा रिक्वेस्ट ऑफिशियली मूव कयूं त CCI जो इजलास घुरायो वञे। ऐं हिन ॻाल्हि ते जेतिरी हिकिड़ी ख़ामोशी आहे इहो परेशान कंदड़ आहे।